नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदालू। मलीर में रिपोर्ट करे फिरोज़ कीरियो यूनियन काउंसिल चश्मा जे इलाक़नि उमरानी पट्टी ऐं सूफ़ी पाड़े में गैस चोरी ख़िलाफ़ सुई साउदर्न गैस कंपनी कामोरन सिंध पुलिस सां गॾिजी वॾो ऑपरेशन करे गैर क़ानूनी गैस कनेक्शन ख़त्म करे छॾिया। ज़रियनि खां मालूम थियो आहे त कुझु महीना अॻु अली मोहम्मद ख़ासकली मूसा ख़ासकली जी मुखिया गैस लाइन मां 2 इंच जो गैर क़ानूनी कनेक्शन कटे उमरानी पट्टी ऐं सूफ़ी मोहल्ले जे सवें घरनि खे गैर क़ानूनी तौरु गैस फ़राहम कई पई वई, जिते फ़ी घर 30,000 रुपया वठी कनेक्शन ॾिनो पियो वियो ऐं हर महीने 1500 रुपया उगाड़ी पई वई। ऑपरेशन दौरान सभिनी गैर क़ानूनी कनेक्शन हटाए छॾिया विया। सुई साउदर्न गैस कंपनी जे अख़्तियारनि जो चवणु आहे त गैस चोरी में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं अहिड़नि अमलनि जी रोकथाम लाइ इलाइक़े में निगरानी सख़्त कई वेंदी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हू घणे वक़्त खां गैस जी खोट जो शिकार हुआ ऐं मजबूरी तहत गैर क़ानूनी कनेक्शन वरिता। जॾहिं त सुई साउदर्न गैस कंपनी जे तर्जुमान मुताबिक़ गैस चोरी न सिर्फ़ु हिकु जुर्म आहे पर इन सां सॼे इलाइक़े जी फ़राहमी पिणु मुतासिर थिए थी।